नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी में खबर ॾींदा हलूं त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ईद उल अज़हा के मौके ते लाइन ऑफ कंट्रोल LOC जो दौरो कयो ऐं पहिरीं मोर्चे ते मुक़रर जवाननि ऐं आफिसरनि सां ईद मिली है। रावलपिंडी में पाक फौज के लागापिल वारे शोबे ISPR तरफा जारी कल बयान में आर्मी चीफ LOC जी कोई सेक्टर जो दौरो कयो ऐं उते मुक़रर आफिसर ऐं नौजवाननि सां ईद जो ॾींहुं गुज़ारियो। इन मौके ते पंहिंजे खिताब में आर्मी चीफ चयो त असांजो दुश्मन पाकिस्तान ऐं खिते खे अदम इस्तेहकाम जो शिकार करण चाहे तो कंहिं बि जाहिरियत जो मुंह तोड़ जवाब ॾियण जे लाइ सलाहियत मौजूद है। असां दुश्मन जे इरादनि खां वाक़ुफ़ आहियूं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा फौजी जवाननि जे हौसले ऐं अज़म जी तारीफ़ कई है। आर्मी चीफ कंट्रोल लाइन ते ऑपरेशन ऐं तैयारियुनि ऐं मुसलसल मौसर निगरानी ते जवाननि जी तारीफ़ कई है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।